अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, मीरपुर ख़ास जे NA 218 जे MNA सैयद अली नवाज़ शाह पारां तालके सिंधड़ी, तालके शुजाबाद समेत मीरपुर ख़ास शहर लाइ 75 करोड़ रुपयनि जी लागत सां बिजली, सोलर लाइट, वाटर टैंक ऐं सिरुनि जे रस्तनि जी स्कीमुनि जी शुरूआति करे छॾी आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर गफ़ार रिंद मूजिबि MNA सैयद अली नवाज़ शाह जे पर्सनल असिस्टेंट हुसैन बख्श खमीसाणी पारां स्कीमुनि जो जाइज़ो वठण लाइ ठेकेदार ऐं सब इंजीनियरनि सां गॾिजी मुख़्तलिफ़ ॻोठनि जो दौरो कयो ऐं ॻोठाणनि सां गॾिजाणियूं कयूं। उन मौक़े ते हुसैन बख्श खमीसाणी, हाजी अमानुल्लाह शर, मलूक पहोड़, इब्राहिम नेड़ी ऐं ॿियनि चयो त साईं अली नवाज़ शाह पारां अवाम लाइ स्कीमुनि जा अंबार लॻाया विया। उन मौक़े ते फंक्शनल लीग अॻुवाण हाजी अमानुल्लाह शर पिणु मौजूदु हो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा ऐं ॿुधंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।